अस्सलाम वालेकुम एवरीवन, कीअं आहियो तव्हां सभु। अॼु असां हिन वीडियो में फ्रैक्शन खे डेसिमल में कन्वर्ट करणु सिखंदासीं। त असां 7/8 खे डेसिमल में कीअं था कन्वर्ट कयूं। सिंपल तरीक़ो इहो आहे त असांखे डिवीजन करणी आहे ऐं नीड पड़े त असां उते राउंड ऑफ कयूं। उन खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीउ मुंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं तव्हां मां केरु सिंधी लैंग्वेज ते कमु करे रहियो आहे एजुकेशन पर्पज़ या कंहिं सुठी एंटरटेनमेंट पर्पज़ जे लाइ, त उन चैनल खे कमेंट कयो, मैंशन कयो ऐं पंहिंजे चैनल जे बारे में ॿुधायो। असां उन्हनि चैनल्स मां बेस्ट चैनल्स कढी करे के बि 3 बेस्ट चैनल्स नेक्स्ट वीडियोज़ में मैंशन कंदासीं ऐं उन्हनि खे प्रमोट कंदासीं। सो वापसि था अचूं पंहिंजी वीडियो ते। हाणे 7/8 खे असां डिवीजन में कंदासीं, डिवाइड कंदासीं ऐं पोइ डेसिमल में कन्वर्ट कंदासीं। हाणे 7 आहे, 7 खे असां डिवाइड कंदासीं 8 सां। डायरेक्टली डिवाइड नथा करे सघूं, मतिलबु टेबल नथो लॻी सघे, त असां छा कंदासीं, 7 खे 70 करण जी कोशिशि कंदासीं। उहो कीअं कंदा आहियूं, असां पॉइंट लॻाईंदासीं। पॉइंट लॻाईंदासीं त वरी असांखे आंसर में बि पॉइंट लॻाइणो पवंदो, पोइ असां 7 खे 70 में कन्वर्ट करे सघूं था। पॉइंट जो मक़सदु आहे त असां 0 ॾेई सघूं था हर स्टेप में। हाणे असांजो 7 जेको आहे सो 7 थी वियो आहे। 8 जो टेबल असां 70 ते हणंदासीं, त 8 जो टेबल 8 दफ़ा हणंदासीं त 64 अची वेंदो ऐं हिनखे माइनस कंदासीं त असां वटि 6 बचंदो, 6 बचंदो। हाणे असां जेको 0 ॾिनो आहे इहो पॉइंट जे करे ॾिनो आहे, त पॉइंट अगरि असांजी लॻल आहे त हर स्टेप में असां 0 हिते ॾेई सघूं था। हाणे हिते वारो जेको 0 आहे उहो असां हेठि खणी आया आहियूं। हाणे असांजो जेको आहे सो 60 थी चुको आहे। 8 जो टेबल 60 ते असां हणंदासीं, 7 दफ़ा 54 थींदो, 60 मां असां 56 माइनस कंदासीं, 4 बचंदो। हाणे असां ॿियो 0 जेको आहे सो हिते ॾींदासीं, 40 थी वियो आहे। हाणे 8 जो टेबल 40 ते पूरो पूरो लॻे थो 5 दफ़ा, त हिते असां 40 हणंदासीं ऐं असांजो रिमाइंडर जेको आहे पाछी आहे 0 बचियो आहे। हाणे जेको असां 7/8 कयो आहे, मतिलबु त 7 खे 8 सां डिवाइड कयो आहे, उनजो जेको डेसिमल थियो उहो आयो 0.875। इन तरीक़े सां असां फ्रैक्शन खे अणपूर खे डेसिमल में कन्वर्ट कंदा आहियूं, ॾहाई में। हाणे सेकेंड क्वेश्चन आहे, उहो आहे 5/6। हाणे 5 खे 6 सां असां डिवाइड कंदासीं। हिते बि डायरेक्टली असां नथा करे सघूं, सभु पॉइंट लॻाईंदासीं। आंसर में बि हिते बि 0 ॾींदासीं कि 50 थी वेंदो, 6 जो खोड़ो 50 ते लॻंदो, 8 दफ़ा 48, 48, 50 मां 48 विया त माइनस थींदो 2। हाणे असां हीउ जेको 0 आहे असां ॾेई सघूं था, छो त ॾहाई ॾिनी आहे त हर स्टेप में हिकिड़ो 0 असां ॾेई सघूं था। अगरि 2 ॾियणा हूंदा त पोइ आंसर में बि 0 ॾियणो पवंदो, पर फ़िलहाल उहो केस न आहे हिते। हाणे 6 जो खोड़ो 20 ते लॻंदो, 3 दफ़ा 18 ईंदो, आंसर ईंदो 2। वरी असां 0 ॾींदासीं, छो त डायरेक्टली 2 ते त 6 जो खोड़ो नथो लॻे। हाणे हीउ थी वेंदो 20। 6 जो खोड़ो 20 ते वरी 3 दफ़ा। हाणे असां ॾिसंदासीं त हीउ सिमिलर तरीक़े सां अचे पियो, वरी 2 पियो अचे, त हाणे इहो ख़तमु न थींदो। त सिमिलर असांजो जेको आंसर आहे उहो ईंदो रहंदो 0.8333। त असां हिते हिन खे राउंड ऑफ करे असां आंसर कढंदासीं 0.833। त असां अगरि पॉइंट खां पोइ 3 डिजिट ॾेई था छॾियूं त इहो असांजो करेक्ट आंसर थी वेंदो आहे। हाणे टियों जेको क्वेश्चन आहे, सिमिलर तरीक़े सां 4 खे असां 7 सां डिवाइड कंदासीं, पॉइंट लॻायोसीं, 0 ॾिनोसीं, 40 थी वियो, 7 जो खोड़ो 5 दफ़ा हणंदासीं, 35, 40 मां 35 माइनस थिया त 5 आयो, 0 असां पॉइंट जे करे ॾिनो आहे, 50 थी वियो, 7 जो खोड़ो जेको आहे सो 50 ते लॻाईंदासीं, 7 दफ़ा 49 ईंदो, 50 मां 49 विया, 1 बचो, 0 असां पॉइंट जे करे ॾिनो आहे। हाणे 7 जो खोड़ो 10 ते 1 दफ़ो ई लॻंदो, 7 अची वेंदो, 10 मां 7 कटींदासीं त असांजो 3 बची वेंदो। इन तरीक़े सां अॻिते असांजो क्वेश्चन हलंदो रहंदो, पर असांखे पॉइंट खां पोइ 3 डिजिट मिली चुका आहिनि, सो असां हिते स्टॉप करे सघूं था। 4/7 जो जेको क्वेश्चन आहे या डेसिमल आहे उहो अची वियो 0.571, 571। चौथो क्वेश्चन आहे 47/8। हिते जेको आहे सो 47 खे असां 8 सां डिवाइड कंदासीं। हिते 47 जेको आहे सो वॾो आहे, 8 जो डायरेक्टली टेबल लॻी सघे थो, त हिते असांखे हींअर पॉइंट हणण जी कोई ज़रूरत कोन्हे। डायरेक्टली असां 8 जो खोड़ हणंदासीं 5 दफ़ा त 40 ईंदो, 47 मां माइनस कंदासीं 40 खे, पर उन खां पोइ असांखे ज़रूरत पवंदी। हाणे असांजो बचंदो छा, 7, पर असांखे हाणे जेको आहे सो पॉइंट जी ज़रूरत आहे, छो त 8 जो खोड़ो 7 डायरेक्टली नथो लॻे, त पॉइंट हईंसीं क्वेश्चन में या आंसर में बि पॉइंट हईंसीं।
हाणे जेको 7 हो 70 थी वियो, 8 जो खोड़ो 70 ते हणंदासीं, 8 दफ़ा 64, 70 खे माइनस कंदासीं, 70 मां माइनस कंदासीं 64 त 6 बचंदो ऐं ॾाही ऑलरेडी लॻियल आहे त असां हिते 0 हाणे 60 अची वियो। 8 जो खोड़ो जेको आहे सो 60 ते हणंदासीं, 7 दफ़ा 56 अची वेंदो। हाणे 60 मां असां 56 कटींदासीं त 4 बचंदो ऐं 0 असां हुनखे ॾिनो आहे पॉइंट जे करे, छो त 4 ते टेबल नथो लॻे। हाणे 8 जो खोड़ो 40 ते पूरो लॻी थो वञे। सो असां छा कंदासीं, 8 जो खोड़ो कंदासीं 5 दफ़ा त 40 ईंदो ऐं माइनस कंदासीं त असांजो पाछी 0 बचंदो ऐं असांजो जेको आंसर आहे उहो अची वेंदो 5.875। इन में 5 सॼो आहे, होल नंबर आहे ऐं 0.875 जेको आहे सो डेसिमल आहे। हाणे 5जो क्वेश्चन आहे उहो हल कयूं था। 73 भाङे 4, 4 नंढो आहे 73 वॾो आहे। हिते असां जेको आहे सो डायरेक्टली टेबल लॻाए सघूं था, डायरेक्टली असां 7 ते बि लॻाए सघूं था। हिकिड़ो जेको डिजिट आहे 7, 4 7 खां बि नंढो आहे। सो 4 जो खोड़ो 7 ते हिकु दफ़ो लॻंदो, 7 मां 4 विया, 3 बचंदा। बाक़ी जेको 3 हो उनखे असां डायरेक्टली हिते हेठि खणी ईंदासीं, 33 थी वेंदो। 4 जो खोड़ो 33 ते हणंदासीं 8 दफ़ा त उहो 32 थी वेंदो, 33 मां माइनस 32, आंसर ईंदो 1। हाणे जेको पॉइंट आहे, पॉइंट लॻाइणो पियो छो त हिकु ते 4 जो खोड़ो नथो लॻे त असां हिनखे 0 ॾींदासीं। ठीकु आहे, हिते थी वेंदो 10। हाणे जेको 4 आहे, 4 जो खोड़ो 10 ते असां लॻाईंदासीं, 2 दफ़ा लॻंदो, 8 ईंदा आंसर। आंसर जेको आहे सो मतिलबु हाणे असांखे पाछी जेको आहे सो मिलंदो 2। हाणे 2 ते 4 जो खोड़ो डायरेक्टली लॻी वञे थो, 2 ते नथो लॻे, 0 असां ॼण ॾींदासीं, 20 ते डायरेक्टली लॻी वञे थो त असां लॻाईंदासीं 5 4 5 20 त हीउ 20 अची वियो आहे। हाणे 20 मां 20 खे माइनस कंदासीं त पाछी बचंदो 0 ऐं असांजो पूरो जेको आहे 1 जी वियो आहे त हिन जो आंसर ईंदो 18.25। मतिलबु 18 जेको आहे सो उहो सॼो अदद आहे ऐं 2.25 जेको आहे सो डेसिमल आहे। हाणे 6 क्वेश्चन हल था कयूं, जेको आहे 125 भाङे 5। इहो सिंपल क्वेश्चन आहे। हाणे 5 जो खोड़ो डायरेक्टली पहिरीं 12 ते लॻे थो, 1 ते बि नथो लॻे, 1 बि नंढो आहे त असां हिते आंसर में पहिरीं 0 ॾींदासीं। 0 पहिरीं ॾियण सां को फ़र्क़ु कोन थो पए, पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त अगरि 2 डिजिट खे डायरेक्टली असां कमु कयूं 2 डिजिट ते त उहो 0 लॻंदो आहे। हाणे अॻिते 2 डिजिट हूंदा ऐं कमु कंदासीं त पोइ त 0 जी वैल्यू थी वेंदी, हींअर हुजे न हुजे पर इहो रूल आहे। हाणे 5 जो खोड़ो 12 ते असां हणंदासीं 2 दफ़ा त 10 थी वेंदो, माइनस 2 ईंदो। हाणे जेको 5 आहे असांजो इनखे डायरेक्टली हिते खणी ईंदासीं ऐं इहो हिकु ई डिजिट असां खणी आया आहियूं हेठि, त वरी असांखे 0 हणण जी ज़रूरत न आहे। अगरि असां 2 डिजिट खणी अचूं हा त पोइ असांखे 0 हणणो आहे आंसर में। त हाणे 25 अची वियो, 5 जो खोड़ो 25 ते पूरो लॻे थो, 5 दफ़ा त पाछी जेको आहे 0 बचे थो। हाणे जेको 125/5 आहे उनखे आंसर अची वेंदो 25। हिते असां ॾिसूं पिया त डायरेक्टली जेको आहे त सॼो नंबर अची वियो, हिकिड़ो डेसिमल आहे, पर 25 खां पोइ पॉइंट आहे जेका इनविजिबल आहे, पॉइंट 0 अॻिते आहे इनविजिबल आहे, उहा लॻायूं न लॻायूं को फ़र्क़ु कोन थो पए। सो तंहिं करे असां फ्रैक्शन खे कन्वर्ट कंदा आहियूं त होल नंबर बि अची वेंदो आहे ऐं डेसिमल जेको आहे सो ॾियण जी ज़रूरत न हूंदी। सो इन तरीक़े सां असां सॉल्व कयूं था। को बि तव्हां वटि अहिड़ो को फ्रैक्शन हुजे जेको तव्हांखे मुश्किल कंदो हुजे सॉल्व करण में, त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हीअ अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त हिनखे लाइक शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजा सुठा चैनल अगरि सिंधी में मौजूदु आहिनि, सिंधी लैंग्वेज में, त उन्हनि खे मैंशन ज़रूरु कयो कमेंट में। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।